पंहिंजा वीरनामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार वेलकम पंहिंजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी में। दोस्तों अॼु ज़बरदस्त धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदासीं। पंहिंजा वीरनामे जो रिव्यू करे ॿुधाईंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों दरअसल पंहिंजा इहो ड्रामो त उहे बेहतरीन हली रहियो आहे, लेकिन इन में हाणे चेंजिंग इहा आई आहे त सिर्फ़ु चाकर खान खे हाणे पको यकीन थियो आहे त हसीना बेगम सॼे जेका बि क़तल थिया आहिनि इन्हनि में मुलविस आहे, छो त हुन क़ासिम खे क़ैद करायो आहे, अगवा करायो आहे। हसीना जो कहिड़ो कमु त क़ासिम खे अगवा कराईंदी, इहा सोचो वीचार कंदो ऐं आहिस्ता आहिस्ता हुनजी जासूसी कराईंदो। ऐं क़ासिम जॾहिं बि हथु ईंदो त उन खां पहिरियों इहा ॻाल्हि पुछंदो तुंहिंजो तोखे कंहिं पकड़ायो हुयो। ऐं हसीना बेगम जी पूरी जेका हाणे शक जी हिकु मुहिम आहे चाकर खान जे ज़हन में वेझी वई आहे। चाकर खान बार बार इहो सोचो वीचार कंदो ऐं हुन जाबर खे बि वार्निंग ॾिनी आहे, अगरि तव्हां मूं सां वफ़ादार आहे त पंहिंजे भाउ खे पकिड़े पंहिंजे हथनि सां मुंहिंजे हवाले कर। जंहिंमें जाबर हामी भरी आहे पंहिंजी वफ़ादारी साबित करण जे लाइ। उहो ॾींहुं राति हिकु कंदो पर उन खे क़ासिम हथु कोन ईंदो। बाक़ी दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पुॼाणी ते अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।